नाज़रीन, नसीराबाद में गुज़िरियल ॾींहुं वहशी जवाबदाराना था अगवा ऐं बदफ़ैली खां पोइ बेदर्दी सां क़त्ल कयल मासूम ॿारड़े अब्दुल नवीद बिरोही जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ शहरी इताह जे सॾ ते सियासी समाजी मज़हबी अदबी ऐं कारोबारी तंज़ीमुनि जे कारकुननि एहतजाजी रैली कढी इंडस हाईवे ते धरणो हयो। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे बशीर लगारी। नसीराबाद में शहरी इतिहाद जे सॾ ते शहर जे मुख़्तलिफ़ सियासी समाजी मज़हबी अदबी कारोबारी ऐं वापारी माण्हुनि ऐं शहरनि तरफ़ां गुज़िरियल ॾींहुं दरंदन था कुमाए मासूम अब्दुल नवीद बिरोही जे क़ातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ मक़तूल अब्दुल नवीद जे घर खां एहतजाजी मुज़ाहिरो कढी हिन वक़्तु इंडस हाईवे ते एहतजाजी धरणो हयो वियो आहे। अचो त हुन शहरी इतिहाद जे हिन एहतजाजी धरणे में शरीक अॻवाननि खां पुछा कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। जीअं त ही नसीराबाद जे लाइ इंतिहाई भयानक वाक़ियो आहे। असांजी पूरी नसीराबाद इन सख़्ते में आहे त असीं इन मासूम खे ॾिसी बि कोन था सघूं। उन जो सोचूं था त मां पाण ख़ुदि माउ आहियां ऐं उन माउ जी हैसियत सां सम्झां थी त हिकु बच्चो जॾहिं इन कंडीशन में हुजे या जॾहिं ख़बर पवे त उन सां दरिंदनि अहिड़ी हालत कई आहे त पोइ मुंहिंजो हियां रोड़जे थो, मुंहिंजे हियां में बाहि थी ॿरे। क़ातिल आहिनि, उन्हनि खे जल्द खां जल्द ॻोल्हियो वञे ताकी ही वाक़िया ॿीहर न थियनि। मां पाण 3 पुटनि जी माउ आहियां। राति जॾहिं मुंहिंजे पुट मूंखे चयो त अम्मा मां दुकान तां शइ वठण थो वञा, त मां जॾहिं हू शइ वठण वियो त मां अधु कलाकु दर ते बीठी हुयमि त जेसीं ताईं बालाच वापसि अचे। मतिलबु असांजे ज़हननि खे हिन महिल सफ़ा तबाह कयो वियो आहे। हिन महिल ॻाल्हि कंदे बि असांजा लिंग कांडार जो पिया वञनि। शहर में हिकु मासूम 7 साल जो बालक नवीद बिरोही उनजो बेदर्दी सां लाश मिलियो आहे। उन खां पोइ जॾहिं पुलिस खे इतलाह ॾिनो वियो ऐं डॉक्टरनि जी रिपोर्ट मुताबिक़ त उन सां ज़ना कई वई आहे ऐं उन ते तशदद करे उन ॿार खे घोटा ॾेई मारियो वियो आहे। ऐं नसीराबाद जो सॼो शहर उन सोग में आहे। सभु शहरी पाण मुरादो निकिरी आया आहिनि। हिन इंडस हाईवे ते असां धरणो हणी वेठा आहियूं। असांजो मुतालबो आहे त उन मासूम गुलनि जे गुलड़े जा क़ातिल गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। अॼु जेकॾहिं हीअ वारदात SSP साहब तव्हांजे बचिड़े सां थिए हा, जेको असां नथा चाहियूं, जेकॾहिं ही कंहिं वॾेरे जे बचिड़े सां थिए हा त तव्हां क़ातिल गिरफ़्तार त कयो ई कयो आहे, पर हुनखे गुम करे किथे न किथे हलाए छॾियो आहे। पर ही मासूम ग़रीब जो पुटु आहे, ही मासूम हिकिड़े मज़दूर जो पुटु आहे। शायदि इन जे करे तव्हांजी अखि नथी ॿुॾे हिन ते, पर ही खून तव्हांखे कॾहिं बि सुख सां वेहण न ॾींदो। असीं जेसीं ताईं सुख सां न आहियूं त इंतिज़ामिया पुलिस इंतिज़ामिया ख़ासि तौर ते सुख सां न रहंदी। जेके असांजा हितां जा चूंडियल MP ऐं MLA आहियो, तव्हां जो ताकूं तव्हांजा घर बि सुख सां न हूंदा। तेसिताईं नवीद जा क़ातिल गिरफ़्तार नथा थियनि, तेसिताईं असां रोड ते हूंदासीं। असां हिकिड़ा मज़लूम नवीद बिरोही जे खून सां इंसाफ़ जे लाइ वेठा आहियूं। इंतिज़ामिया खां मुतालबो कयो थो वञे फिलफोर नवीद जा क़ातिल गिरफ़्तार करे ऐं नवीद जे खून सां इंसाफ़ कयो वञे। असां सिंध गवर्नमेंट खां, असां IG सिंध खां, DIG खां इहो मुतालबो था कयूं, इहा घुर था कयूं त फौरी तौर ते हिन नंढड़े जा क़ातिल गिरफ़्तार कयो। नसीराबाद जे एहतजाजी धरणे में शरीक औरतुनि ऐं शहर जे अॻवाननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त उन्हनि जो चवणु हुयो त मासूम नवीद जे क़ातिलनि जेसिताईं क़ातिलनि खे गिरफ़्तार नथो कयो वञे तेसिताईं असांजो एहतजाज जारी रहंदो। इन्हनि जी घुर हुई त SSP कंबर शदात कोट ऐं IG सिंध खां जे क़ातिलनि खे फौरी तौरु गिरफ़्तार